असां सिकंदर एयरपोर्ट के अर्ज था कयूं त असां ग़रीबनि जा जुगा किरी पिया कुछ कयो असांजी मदद मुझे अॻिते ॿुधाइण खां बेवस मुंहिंजी दिलि जी ऑपरेशन थियल आहे यार नूर बि कोन्हे को हैदराबाद में मोटी तकड़ा किरी पिया बच्चा नंढड़ा मुंहिंजी हथड़ियूं न्याणियूं असां लाइ कुझु मदद कयो हाँ यकीन नथी थिए ग़रीब जी मेहरबानी कयो मां तव्हांखे अर्ज़ कयां थी त मुंहिंजा बच्चा असांजी हेल्प कयो असां किथे कंहिंजे घर वञी सिकंदर खे असीं अपील था कयूं त असांजी मदद कयो अदा करण असांजी मदद कयो बाबा असां ग़रीब मिस्कीन आहियूं बचड़ा नंढा मके ते वञायूं मुंहिंजो घर किरी पियो तव्हां ॿुधो नाज़रीन वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी चूंड तक भानसदाबाद में गुज़िरियल हफ़्ते दौरान हलंदड़ बरसातुनि तबाही मचाए छॾी। ड्रेनेज जे नाकारा निज़ाम ऐं इंतज़ामिया जी नाअहली सबबि मिस्कीन मारूअड़नि जा सवे कचा घर ड्रही पट थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिबि घर ड्रहण सबबि ग़रीब औरत SS न्यूज़ आलो दाहींदे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली राहपोटो खां मदद जी अपील कई आहे।